घोटकी ज़िले के अंदर जो मूमलमाड़ी में मां मौजूद आहियां। इतों के मानू से गाल बोल भी कंदासीं, इतों के रिहायशन से भी गाल बोल कंदासीं। उन्हनि जो इन मूमलमाड़ी के हवाले से छा चवण है अवां के ॾेखारींदा वेंदासीं। इतों मूमलमाड़ी जा पस मंज़र वो तव्हांखे ॾेखारींदासीं। इतों जा जेके रहिवासी आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं इतों इलाइक़े वासियुनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि जो इन हवाले सां छा चवण आहे। जी साईं, ये माथेलो मूमल जी माड़ी घोटकी ज़िले में वाक़ आहे। हिन जी तारीख़ बाबति ॿुधायो वञे थो त ही किलो 5000 साल पुराणो आहे ऐं मोहन जे दड़े सां मुशाबत रखे थो। हितां जा जेके नवादरात निकिता आहिनि उन्हनि मां इहो ज़ाहिर थो थिए त ही क़दीमी आसार आहे ऐं हे मूमल राणो जी दास्तान तौरु मशहूरु आहे। मूमल राणो जी दास्तान के शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे सुर मूमल में भी लिखियो आहे ऐं हिन किले बाबति खोड़ ॾंद किथाऊं आहिनि। हर माण्हू जो हिकिड़ो पंहिंजो चवण आहे, पर ही क़दीमी किलो आहे जंहिं बाबति अञा तक का मज़बूत अहिड़ो मौक़िफ़ न आहे जेको असां तव्हांखे ॿुधाए सघूं। मूमलमाड़ी जी तारीख़ जेकी आहे तमामु पुराणी तारीख़ आहे। असां वॾड़नि खां ॿुधा अचूं था त मूमलमाड़ी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर खां बि अॻु जो हिकिड़ो वाक़ियो आहे, हिकिड़ी बादशाही हुई जेकी थी गुज़री आहे। असां शाह साहिब जे रिसाले में जेकॾहिं पढ़ूं उनखे ॾिसूं त उन में बि असांखे इन जी तारीख़ जी ख़बर पए थी मूमलमाणे जी। जीअं चए थी त राणा मन मेंधरा तूं होए ॼटाणो ॼट तारा जीअं वट मर्क तुंहिंजो मेंधरा। वरी चए थी मूमल जेकॾहिं राणे देरि कई त उभे उभारियाम निखट सभु नेई विया हिकु मयो ॿियो मेंधरो सॼी राति सारियाम ॻोढ़ा गल ॻाढ़ियाम सूरज शाखूं कढियूं। सो हिननि जी इश्क जो दास्तान जेको आहे तमामु ॾुखाइतो दास्तान आहे ऐं तमामु पुराणो दास्तान आहे। हीअ माथेलो मूमल जी माड़ी, माथेलो मूमल जी माड़ी सां मशहूरु आहे ऐं हितां मूमल ऐं सूमल काक हिंदुस्तान में हे एतिरी मथे हुई जे काक ते हो बती ॿारी दी सूमल ऐं मूमल हिते लाइट ॿारी दी त हिके ॿिए जूं लाइटां माना ॾिसदियूं हुयूं। एतिरी हे मूमलमाड़ी मथे हुई तमामु। हाणे त इन खे थोरो मींहं नुक़सानु ॾिनो आहे जेको मूमलमाड़ी झुरी मिटी वञी हेठि दड़ा थी विया आहिनि। असां गवर्नमेंट खे इहो चऊं था त मूमलमाड़ी जी हिफ़ाज़त कई वञे। कब्ज़े खोर माण्हू कब्ज़ा कयूं वञनि था, बिराए महिरबानी इन जी हिफ़ाज़त कई वञे। साईं अख़्तर शाह हिन खे कंडेदार तारूं ॾिवा वियो मरहूम, इन जी हिफ़ाज़त कई वञे। म्यूज़ियम बि असां वटि ठहियलु आहे। जेकी तारीख़ सिक्का असां लधासीं उहा तारीख़ तमामु हिकिड़ा जानवर छापियल आहिनि पितल जे सिक्कनि ते, उहे म्यूज़ियम में रखियल आहिनि जेके तमामु पुराणी तारीख़ आहे। 304 360 ताईं माना तारीख़ मिले थी। गवर्नमेंट जे तरफ़ां त हिन जी मालिकी का बि न कई वई आहे, पर हाणे हिन जी जेका तव्हां तारीख़ पटींदा तव्हांखे हज़ारे साल पुराणी मिलंदी। ऐं जेका मूमल जी माड़ी आहे, मूमल असां असुल में हितां जो ई रहायशी हुयो। राजा नंद जी जेका धीउ हुई उहा 6 भेणनि जी 7हीं भेण हुई, छो जो उहा राजा नंद खे नंढे में नंढी उहा प्यारी हुई। उन हवाले सां हिते हिकु मालात तयारु करायो वियो। बाद में जंगियूं लॻियूं, उन्हनि जंगियुनि जे हिसाब सां तारीख़ लिखे थो त हिन शहर खे तबाह कयो वियो आहे ऐं उन जे नाले सां मशहूरु थी आहे। खोटाई बि थोरी घणी थी आहे, उन तरीक़े सां थियणु खपे त कोन थी आहे। ऐं हितां कुझु अहिड़ियूं शयूं मिलियूं आहिनि त इन मां उहो ई मालूम थिए थो त हीउ तरक़ी याफ़्ता जेको माण्हुनि जो शहरु हुयो ऐं सिंध में अमन पसंदि माण्हू रहंदड़ हुया ऐं उन हिसाब सां जेको शहर हुयो तमामु बहितरीनु शहर हुयो। मूमल जी माड़ी जो तारुफ़ तमामु क़दीमी तारुफ़नि मंझां हिकु आहे। हीअ माथल मूमल जी माड़ी राजा नंद जे दौर जी हिकु अज़ाब आयल जॻह, ठीकु आहे, जिथे मीन्स के जॻह उल्टी थी वई हुई। इन जे करे राजा नंद जंहिंजूं 7 धीअरूं हुयूं, मूमल जंहिंजी जेको आहे त सिकी लधी धीउ हुई, उनजे हार में राजा नंद बादशाह जी पूरी मिल्कियत क़ैद हुई। उहा हिकु सूअर जो ॾंद हो उन हार में, जंहिंजे थ्रू जेको आहे त उन पूरी मिल्कियत दरिया में क़ैद करे रखी। ऐं हिकु जादू उन टाइम जादू जो दौर हो, जादू जे हिकु जादूगर उनजो माना हार चुराए मूमल जो, जंहिंजे थ्रू उनजी राजा नंद जी पूरी मिल्कियत ज़ब्त करे वियो। उनखां बाद राजा नंद पंहिंजी धीउ ते ॾाढो नाराज़ थियो। उनखां बाद सूमल उनजी शाणी भेण राजा नंद जी धीउ, उन चयो पंहिंजे वालिद साहिब खे चई तव्हांजी पूरी दौलत वापसि कंदसि। उनजे करे हू उमरकोट विया, उते हिकु जादुई खूह ठाहिरायूं ऐं अहिड़े नमूने जंगल जंहिंमें मीन्स ऐलान करियो जेको हिन बाग़ में मूमल सां वेंदो त उनजो मूमल सां निकाह बि कंदासीं त ऐं उन खे जेको आहे त इन सां परणाईंदासीं। उनखां इन जे लाइ उन में
जो सिस्टम रखियल हो जंहिंजे थ्रू माना केरु मुमल खे पकिड़े न पए सघियो या उन ताईं पहुची न पए सघियो, छो त उनजी साइड में खूह हुयो जिते खट पई हुई, पोइ जेको उन चारपाई ते वेहे पियो त उहो माना मरी वञे पियो। पोइ काफ़ी बादशाह नाकाम थिया। हिकु बादशाह हुयो जंहिंजो वज़ीर हो राणो सुमरो, उन माना छा कयो त इन जेका ख़ादमा उनखे इंस्ट्रक्शन ॾे पई, चए पई त माना तव्हां हिन साइड वञो मुमल खे ॻोल्हियो। त उन माना उन ख़ादमा खे वठी लकुड़ आया, उहो वज़ीर वटि लकुड़ हूंदो त उन चयो, उन जो हक़ीक़त ॿुधायो छा आहे। उन ॿुधायो त माना हीअ कूड़ी कहाणी आहे, हीअ जादुई कुझु बि न आहे, मुमल सां गॾु तव्हां वेझो बि न मरी वेंदो। उन चयो त माना तव्हां सिधो वञी मुमल जी ॿांह खां वठी उन खे उथारे अचो ॿाहिरि। इन जे करे पोइ उन सां शादी थी। उन खां बाद वरी उमरकोट खां वरी हिते वाक़ई थी। जॻह काफ़ी मशहूरु बि माणी इश्क जे हवाले सां, ऐं जा कुझु शहर बि आहिनि जीअं त राणा काणा मेंदरा तूं त ॼटाणो है ॼट, माणे कंदी ही पीणा तुंहिंजो पिणे हलाईंदो हट, हाणे तारा जीअं वटि मुर्ख तुंहिंजो मेंदरा। चयो त राणे त तो कई तोखे फबी मुमल हीअ मज़ाक, राणो अॻे ई रंज हो फटियल मंझि फेराक, हाणे तुंहिंजी ओताक मूर न ईंदुमि मेंदरो। मुमल माड़ी जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, रिहायशी ऐं माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु हुयो त मुमल माड़ी जेको आहे हज़ारे साल पुराणो मुमल माड़ी आहे। कैमरामैन ख़ालिद भट्टी सां गॾु नदीम भट्टी, मुमल माड़ी घोटकी।